दोस्तों हींअर शानदार महफ़िल जो चौथो कलाम ॿुधंदासीं जेको जग मशहूरु आहे ऐं झर जंग में मक़बूल ऐं मशहूरु थियो। माण्हुनि वॾी चाह सां ॿुधियो। दोस्तों इन कलाम जा ॿोल आहिनि, मुंहिंजी दिलि अव्हां सां अलाए छो अड़ी आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तों जो शाइर आहे मोहम्मद फ़क़ीर खटियाण। तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में शाइरी की अथसि दोस्तों। लफ़्ज़ लफ़्ज़ में मक़सदु आहे दोस्तों, वॾी गहराई आहे। तव्हां ॿुधी ॾिसो हिकु दफ़ो। उस्ताद जलाल चांद जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 84 तव्हां ॿुधी रहिया आहियो निहालदीन सूमरे जे ताउन सां। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावतानी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, दीदार रिंद साहब ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, असांजो पीरी प्यारो दोस्त हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां, मेहरदीन कोटवार राजस्थान इंडिया खां, इंजीनियर वकार अली भेलार साहब रानीपुर खां। दोस्तों वीडियो खे मुकमल ॾिसो, लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। कामरान जानी सिंधी तव्हांजो पंहिंजो चैनल यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। खबर ॿुधा ये कलाम मुंहिंजो रेडियो में रिकॉर्ड थियल आहे बराबर। जीअं ॻाइण ते वेठो आहियां इन कलाम जी फरमाइश आई आहे सदका। पर मूं अॼु ॾिठो आहे त हिते हैदराबाद में थोरो घटि वॼे थी, अधे वारे लेखे शायदि न बि हुजे रिकॉर्ड बराबर। ओ मुंहिंजी दिलि ओ अलाए छो अड़ी मुंहिंजी दिलि अलाए छो अड़ी काबू तो कजल जे करे सां करिया मुंहिंजी पेशकेश कामरान जानी सिंधी। दफ्तर होवे मैं मुंशी तू मुख्तार होवी आखे गुलाम फरीदा मेरी दिल में मगदी मैं कदा कर तू शाहूकार होवी मोहम्मद सामलाती अच्छी थी उतराती मोहम्मद सामलाती अच्छी थी जेको शाइर कंहिं तर्ज़ मां कलाम ठाहींदो आहे त ॿियो शाइर उन रीत ते कलाम ठाहींदो आहे बराबर। असां ॻाइणा बि जे हिकिड़ो कलाम रिकॉर्ड केरु करेंदो त वरी उन ख़्याल ते वरी ॿियो उन नमूने मां ज़रूरु रिकॉर्ड करे। मूं चयो मुंहिंजी दिलि अव्हां सां अलाए छो अड़ी आहे, मथां वरी आपदा परवीन रिकॉर्ड भरियो आहे। उहो कहिड़ो ओ मुंहिंजी दिलि चवनि था ओ चरिया चरिया